डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़्फ़र ज़िले अंदर जारी तरक्याती कमनि खे जल्द खां जल्द मुकमल करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। हुन लाॻापियल अमलदारनि खे कम जी रफ़्तार तेज़ करण ऐं मयारी तामीराती मटीरियल जे इस्तेमाल खे यकीनी बणाइण ते पिणु ज़ोर भरियो आहे। इजलास में ज़िले जे सालियानी तरक्याती प्रोग्राम जे जारी तोड़े नवनि मनसूबनि सेप प्रोग्राम ऐं पेट्रोलियम फंड्स तहत हलंदड़ तरक्याती रिथाउनि ते अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। एक्सीएन पब्लिक हेल्थ अली अकबर मेतलो, एक्सीएन रोड्स वकार उन्नड़ ऐं एक्सीएन एजुकेशन माशूक शाह गिरजाणी में मुख़्तलिफ़ स्कीमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 मंसूर लगारी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सैयद जुनेद शाह, असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सोहो, अलीशान मलिक ऐं डॉक्टर मुज़ाहिर अली बुर्डो गिरजाणी में शिरकत कई। डिप्टी कमिश्नर सैयद जवाद मुज़फ़्फ़र तरक्याती रिथाउनि ते कम जी सुस्त रफ़्तारी ते कावड़ जो इज़हार कंदे स्कीमूं वक़्त सिर मुकमल करण लाइ रुकावटूं ख़त्म करे तकड़ा क़दम खणण ऐं लाॻापियल असिस्टेंट कमिश्नर्स खे तरक्याती कमनि जी मॉनिटरिंग करे रिपोर्ट पेश करण जी पिणु हिदायत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।